साईं जन कुरान सां में थी करो हे वरी दोलन सां रागन सां अञा महीनो पियो आहे शादीअ में MP3 एको साउंड पुजियो साईं हां MP3 वारो होलो दोल जेडो बलावरी रखन में कोठे ते दा एड़ो शौक तो पाण हलायो पाण बुधो सबला छजे पाड़े वारा के छोटा जोरी बुधरायो डम डम आ लगी पे मथोई चेते दा देखना फाटे वाले शैतान भी में लगे तो मां चवना लोगी मौलवी बधी करन अल्लाह जाने तुने शादन वाला प्रोग्राम लागू खत्म थी पर्वतन ता मौलवी असावारा 2000 जे नोट ते तिरकदा इंडिया जे पासे दे मौलवी में बधी कया एकड़ो गोठा वडो इंडिया में मुसलमान जो ते सभनी मौलवी पाण में इत्तेफाक किया त जे भी शादी वाले प्रोग्राम में राग हुंदो उन में को भी मौलवी वनी निकाह न पढ़ाई सुभान अल्लाह नाम ताऊ पुछा तो क्या एड़ो काम असा वटे के राग बींदो हेरे ने आयो हे रागी सभी रात राग जो शादी थी जिसते मौलवी ने जे निकाह न पढ़ाई पुजरी मौलवी ने जन ते दोल वजाइंदा हे राग कराइंदा मुमताज मोलाई कराई हाणे भागे जो मोलाई नालो रखो तो मोलाई जो बिन माण्हू खे हिकड़ो जो होजे सफ़ा करी भाई मोलाई है ऐं ॿियो हुनखे जो भाई जो अल्लाह वारो हुजे हिन भागे में ॿई निशानियूं न आहिनि हे त कचियूं ॻाल्हियूं थो ॾे जे दर ते बीहंदो मां लियो पाईंदो मां पीड़ी घर में गिरी पवंदो वरी राइते तो सेवण लगा दे वरी सेवण के ना केरा पाण भरी दो नी ओ मजारी लो मां बाउं थोंदा न क्यों रागन सा मोहब्बत न गो रागी गन सा मोहब्बत नबी से फरमायो मरो मामा अहबजनी जैसा मोहब्बतोंदी क़यामत जे ॾियारे वो न सा गडोंदो जे करे ता जो रागी गन सा प्यार होंदो त क़यामत जे ॾियारे ता उन सा गड बींदो मेहरबानी फरमाए पान के शर्मिसारी को बचायो आलम सा मोहब्बत क्यों कुरान मजीद सा मोहब्बत क्यों हाफिज सा मोहब्बत क्यों त इंशाअल्लाह ताला ताकि अल्लाह दे आखिरत में आलम हाफिज कुरान वाला अल्लाह तआला नसीब फरमाए